जाकती ताकत ही हद विहानी कापायती सबका कते सिवानी जातो जरजानी तर हथा बसने ही हद विहानी जाकती ताकत ओ पंजी रखे भेरे गज भरत मता रोइरत सुभा सत अस्सलाम वालेकुम जान मदद राम राम बल्कि दुनिया जा सब सलाम जी सिंध समेत पूरी दुनिया जो करे साथियों दुनिया जी पहिरीं गुलामदारानी जदोजहद खां अॼु जी सिंध बलोचिस्तान सॼी तारीख़ मज़लूम जे ज़ालिम तबके खिलाफ़ वेड़ सां भरी पई आहे। मज़लूम हमेशह पीड़ियो वियो आहे पर हुन हर दफ़े पंहिंजे पोरे जी ताक़त सां ज़ालिम खे डहकाव में रखियो आहे। उहो ई सबबु आहे जो मुर्शिद लतीफ़ पीड़त ऐं अबरनि साण बीठो ऐं कमज़ोरनि जी ॻाल्हि ऐं पोरे तबके जी ॻाल्हि जी साथी अॼु मुंहिंजे स्टाल जो उनवान आहे सुरका पाए अॼु पिणु उजड़ खे मरी नकी कतई काल अॼु पिणु उजड़ खे मरी नकी कतई काल गोरिया तो सुहाल कांध करी लो अॼु पिणु उजड़ खे मरी नकी कतई काल मोना उठजी उखड़िया अर्थ ढंकी माल हीअ तनी जो हाल जल कापे मजाकी न कर अॼु आराम ले पे कर मोनी नकी वरी काली कती आइट दूं काट दूं ॿाहिरि निकिरी आयो आहिनि ऐं डोर ॿढिली थी वई अथसि अफ़सोस हुननि जे हाल तेजल कतण जे पोरे मां कुझु बि नाहे पिरायो साथियों ही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उहो सुर आहे जंहिंमें शाह साईं कापायतियुनि खे इनफरादियत खां कढे इज्तिमादियत में पोरियो करण जो सबक़ ॾिनो आहे जंहिं मां पीढ़ियल तबके जे सियासी कारकुननि खे सबक़ पिराइणु घुरिजे त जीअं लतीफ़ साईं चयो त तोड़े तूं कातार जिम हेकली भेरी तोड़े तूं कातार जिम हेकली भेरी ॾिठी का द्वार सराफ उन ई सुट में चाहे त पाए चित्त में सनो कतियो जन चाहे त पाए चित्त में सनो कतियो जन तन जो सराफन मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अड़तो रे साथियों जदोजहद में केड़ा बाज़ार हुजन केड़ा मासूर लामारा ॾींदा हुजन केॾियूं बि मुसीबत हुजन केड़ा बटर हुजन पर लतीफ़ साईं चयो त को जो वहका पाए तिन कम ने कतन कारण सूद सवारियूं आतल मजचन उनजी सूह सयद चए सराफी सिकन अॻियां सुट सदन पाए ताराज़ी न तोरिया साथियों दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेकी तहरीक हली रही आहे जेकी मज़लूम पीड़िजी रहिया आहिनि उन्हनि जो वाहिद इलाज पूरे तबके जी जदोजहद आहे साथियों जॾहिं जदीद टेक्नोलॉजी साइंसी जादू सिर्फ़ु हिक तबके जे मुफ़ाद में हुजनि त पोइ पोरे तबके जो इस्तेमाल हर हालत में जीअं जदीद वसाइल असां खां उहो कतण वारो हुन जी खसी छॾियो आहे असांजा हर डार पखा जली ऐट सभु असां खां निकिरी विया नसे ववण वणनि में नसे कातारियूं नसे ववण वणनि में नसे कातारियूं कसियो बाज़ारियूं हीअणो मुंहुं ओलाणियार त केॾा कतण वारियूं पयूं मथे पट लुड़जनि लाखेड़नि कते कते काल अजना तड़ाइयो अरटो खुली माल पूरे में गुजरा साथियों दुनिया के मुख्तलिफ मुल्कनि में तहरीक हली रहियूं आहिनि जेके मज़लूम पीड़िजी रहिया आहिनि उन्हनि जो वाहिद इलाज पूरे जदोजहद साथियों अहिड़ी सवाल इहो तो पैदा थिए थी हेॾे सारे इस्तेसाल जे ज़माने में जॾहिं पदशाही निज़ाम औरत खे ज़िंदा जलाए थो औरत खे पीरनि फ़क़ीरनि वटि ख़ैरात ॾिनो वञे थो उन चिप जो अज़ाइलो असां कीअं कंदासीं असां जेकॾहिं सुट न कयो त पोइ छा थींदो से तो वेही विनाया जे कतल सदारी अर टौरी नथी बोरिया बोरी सी कंद खड़ने की अंगड़ा जी बन सोन सारी कातड़ा को रख फिरन वेही कुंडा कापो कर खुदू गोली चल सराफानी सर मर क्यों हुन मटाई साथियों कुछ मानु जतो जहद रखना आई तंजीमन साहब सलाहड़े वतन खुशी जे मौके ते वेजो थन आई दुखन में दूर गमन में दूर तला लतीफ़ चयो तो पाए दूर अर्ट में कती न पूरी विहाव धाणी बूणी संबूणी मथे जे मूड़ी साकी है दे अगला सच लती तमाम बेहतरीन शाबाश वेरी गुड